कटोहरन ऐं जलबाणनि जो पहिरीं धुला मीर गुल कटोहर, ॿी धुला रबन जलबाणी। फ़ैसिलो कंदड़ सरदार मंजूर अली ख़ान पंवर, सलाहकार हाजी करीमनो बडाणी जतोई, सरदार मोहम्मद अकबर ख़ान बुलेदी, सरदार अली नवाज़ ख़ान जलबाणी, अज़हर हुसैन ख़ान कमारियो, सरदार अब्दुल नबी ख़ान थहीम, सरदार ज़ादह तारक अनवर ख़ान सियाल, मीर लियाकत अली ख़ान रिंद, एजाज अहमद ख़ान लगारी, सैयद जुनेद अहमद शाह राशिदी, मोहम्मद मोहसिन ख़ान मशोरी, लाला नज़र मोहम्मद ख़ान पठान, मीर मुख्तियार ख़ान बुलेदी, डॉक्टर मोहम्मद सलीम अबड़ो। सरदार अली ॾिनो गाॾी। ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी हेठिया राति सुलह कजे थो, हेठिया रीत सुलह कजे थो। फौती हिम्मत अली, फज़ुल मोहम्मद, मोहम्मद अयूब, नियाज़ अहमद, मुमताज़ अली, मोहम्मद बख्श जलबाणी। हर हिक क़तल जा 15 लख, 6 क़तल जा 90 लख रुपया कटोहर ॾींदा जलबाणनि खे। मोहम्मद पुनल कटोहर, सोणो ख़ान कटोहर, मोहम्मद बचल कटोहर, ग़ुलाम सरवर कटोहर, माशूक अली उमराणी। इहे आहिनि हर हिक जा 15 लख रुपया, इन्हनि जो एवज़ो आहे 75 लख रुपया। बाक़ी ॿिया 3 ॿार आहिनि सग़ीर, उन जो 30 लख रुपया डबल आहे। हिकिड़ी माई आहे, उन जो बि 30 लख रुपया आहे। उन्हनि जो 1 करोड़ 20 लख रुपया उन्हनि मौसूम ॿारनि ऐं औरतुनि जो आहे। हाणे टोटल इहो आहे 1 करोड़ 95 लख रुपया जलबाणी कटोहरनि खे अदा कंदा। सग़ीर फौती सैयद जा 30 लख रुपया सफ़ा न आहे त कंहिं न गोली लॻी आहे, तंहिं करे अधु जलबाणी भरींदा, अधु कटोहर भरींदा।